बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 27 दर्जे टे मां, जंहिंजो उनवान आहे सैयद अलहंदो शाह। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ ॾाहने माना सियाणने, लफ़्ज़ क़ियामत माना हशर, लफ़्ज़ समूरी माना सॼी, लफ़्ज़ सुलछणो माना सुठे लछण वारो, लफ़्ज़ लेजिस्लेटिव माना कानून साज़, लफ़्ज़ ढल माना टैक्स, लफ़्ज़ पोशाक माना लिबास, लफ़्ज़ नहठो माना मेहरबान, लफ़्ज़ हॾॾोखी माना हमदर्द, लफ़्ज़ हॉस्टल माना शागिर्दनि जी रहण लाइ जाइ। पोइ लफ़्ज़ आहे नेकी माना चङाई, लफ़्ज़ भला माना सुठा, लफ़्ज़ ॻणिजे थो माना शुमार थिए थो, लफ़्ज़ वाइसराई माना बादशाह जो नुमाइंदो, लफ़्ज़ असेंबली माना मेड़ाको, लफ़्ज़ ऑनरी माना एज़ाज़ी, लफ़्ज़ यादगार माना याद रहंदड़, लफ़्ज़ एहतराम माना इज़्ज़त, लफ़्ज़ इंसान ज़ात माना सभु इंसान, लफ़्ज़ बंदोबस्त माना इंतज़ाम। पोइ लफ़्ज़ आहे संवारण माना सुधारण, लफ़्ज़ ज़िंदह माना जीअरो, लफ़्ज़ नेक माना चङो, लफ़्ज़ ज़ब्त करण माना कब्ज़े में आणण। पोइ लफ़्ज़ आहे कौल माना चवणी, लफ़्ज़ भला माना सुठा, लफ़्ज़ ऊनो माना फ़िक्र या ॻणती, लफ़्ज़ उजारण माना संवारण। मश्क अलिफ़, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, सैयद अलहंदो शाह किथे पैदा थियो? जवाब, सैयद अलहंदो शाह कंडियारे तालुक़े जे डिबरी शहर में ॼाओ, जंहिंखे दरॿेलो बि चवंदा आहिनि। नंबर ॿियो सवाल, सैयद अलहंदे शाह जो सभ खां वॾो ऐं यादगार कारनामो कहिड़ो आहे? जवाब, संदसि सभ खां वॾो ऐं यादगार कारनामो नौशहरे फ़िरोज़ में मदरसो क़ाइमु करणु आहे। नंबर टियों सवाल, सैयद अलहंदो शाह कहिड़ो लिबास पाईंदो हो? जवाब, सैयद अलहंदो शाह वॾी सलवार ऐं पहिराण पाईंदो हो ऐं मथे ते पटको ॿधंदो हो। ॿाहिरि निकिरंदो हो त डिघो कोट बि पाईंदो हो। नंबर चोथों सवाल, सैयद अलहंदे शाह कॾहिं वफ़ात कई? जवाब, सैयद अलहंदे शाह 1919 ईस्वीअ में वफ़ात कई। ॿिए हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि एहतराम, ऊनो, कौल, नहठो, संवारण। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे एहतराम माना अदब। जुमिलो लिखंदासीं, असांखे हमेशह वॾनि जो एहतराम करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे ऊनो माना फ़िक्र। जुमिलो लिखंदासीं, जेको आईंदे जो ऊनो रखंदो आहे उहो कामयाबु थींदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे कौल माना चवणी। जुमिलो लिखंदासीं,
ॾाहनि जो कौल आहे त चङो इंसान कॾहिं बि को नथो मरे। पोइ लफ़्ज़ आहे नहठो माना महिरबान। जुमिलो लिखंदासीं सैयद अलहंदो शाह हिकु नहठो इंसान हो। पोइ लफ़्ज़ आहे सवारण माना सुधारण। जुमिलो लिखंदासीं पंहिंजी ज़िंदगी सवारण लाइ असांखे तइलीम हासिल करणु घुरिजे। जीम अहिड़ा ज़मीर ॿुधायो जेके वेझे इस्म ॾांहुं इशारो कनि। जवाब ही इहे इन्हनि। दाल तव्हां पंहिंजे इलाइक़े जे कंहिं अहिड़े शख़्सियत जो अहवालु ॿुधायो जंहिं तइलीम लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं हुजनि। जवाब साईं मोहतरम मोहम्मद मोहसन शाहाणी। साईं मोहतरम मोहम्मद मोहसन शाहाणी ॻोठ गंवर ख़ान शाहाणीअ जो रहवासी हो। पाण तइलीम खाते में प्राइमरी उस्ताद हो। पाण ॿारनि जी तइलीम बाबति तमामु घणियूं कोशिशूं कंदो रहियो। ग़रीब ऐं मिसकीन ॿारनि खे मुफ़्त ट्यूशन पढ़ाईंदो हो। पाण कंहिं बि मिसकीन शागिर्द खां का बि फीस वसूल न कयाऊं ऐं ग़रीब शागिर्दनि खे स्कूल जूं ड्रेसूं वठी ॾींदा हुआ ऐं उन्हनि जी स्कूल जी फीस बि पाण अदा कंदा हुआ। पाण रिटायर थियण खां पोइ बि पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियो। अॼु हू असां वटि मौजूदु न आहे पर संदसि कयल ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन। हेठि ॾिनल शख़्सियतनि जूं तस्वीरूं ॾिसो ऐं संदनि क़ाइमु कयल दर्सगाहनि जा नाला पढ़ो। जी दोस्तो, हाणे ही शख़्सियतूं आहिनि, इन्हनि जा नाला पढ़ंदासीं ऐं इन्हनि जे कयल ख़िदमतनि ऐं दर्सगाहनि जा जेके नाला आहिनि उन्हनि खे पढ़ंदासीं। नंबर पहिरियों आहे हसन अली आफ़ंदी। संदसि कयल ख़िदमत आहे सिंध मदरसतुल इस्लाम कराची। उन खां पोइ आहे मियां ग़ुलाम मोहम्मद टालपुर। संदसि कयल ख़िदमत आहे क़ाइमु कयल मदरसो स्कूल टंडो बागो। उन खां पोइ आहे मियां नूर मोहम्मद लाखेर। संदसि कयल ख़िदमत आहे नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद सिंध।